लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु अॼु मौजूदु आहिनि नाम्यारो समाज सुधारक एंथ्रोपोलॉजी ऐं पब्लिक हेल्थ जो ॼाणू ऐं हुर मूवमेंट ते ख़ुसूसी तौर ते वाक़फ़ियत रखंदड़ ऐं उन जे बारे में रिसर्च कंदड़ असांजो दोस्त लुत्फ़ अली मंगरियो। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी मंगरियो साहब। ऐं तव्हां त हाणे क़ाइद आज़म यूनिवर्सिटी में एंथ्रोपोलॉजी माना इल्मुल इंसानियात, ठीकु आहे, ऐं पोइ पब्लिक हेल्थ इहो सभु कुझु पढ़िया, पर तव्हां उमरकोट में जावा, कराची ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में डेवलपमेंट सेक्टर में कमु था कयो। हीअ जेका हुर मूवमेंट आहे इन जो सिंध जे माण्हुनि नालो ॿुधो 1843 खां पोइ, ऐं ख़ासि करे 20वीं सदी जी शुरू में जॾहिं हुर तहरीक, हुर दहशतगर्द, हुर पागारो, सूरे बादशाह, सिबकतुल्ला शाह बादशाह, सूरे बादशाह छओं, पीर पागारो छओं, इहे ॿुधण में आया। इहे मुख़्तलिफ़ इस्तिलाह आहे, या उन में नारो आयो भेज पागारा। इहा हिकिड़ी सॼी हिस्ट्री आहे। मां चाहींदुमि त सभ खां अवल असांजे लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे अवा हिन ख़ुदि जेको हुर ऑर्गेनाइज़ेशन आहे, या हीअ जेको हिकिड़ो जीअं सिंध में या पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, सिंध में ख़ासि करे जीअं पीर पागारो आहे, या मख़तूमनि जी गादी आहे, या गोसिया वारा पीर आहिनि, कुरेशी शाम मुनसाब वारा, त सभु कुझु इन्हनि जी चौधारी थो फिरे पीरनि जे हिसाब सां। त ख़ुदि पीर साहब पागारी जी इहा गादी, उन जी सॼी तनज़ीम, ऑर्गेनोग्राम, उहो असांजे ॾिसंदड़नि खे जे ॿुधायो। वॾी महिरबानी साईं डॉक्टर साहिबु तव्हांजी, तव्हां असांखे अॼु घुरायो, तव्हांजी महिरबानी। मुंहिंजे लाइ इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां अॼु हिते उन तारीख़ खे ॿुधायां जंहिंजे बारे में माण्हुनि खे अक्सर औक़ात इंफॉर्मेशन जेका आहे उहा सही न आहे। मां अक्सर दोस्तनि सां वेंदो आहियां, उथंदो आहियां, डिस्कस कंदो आहियां, सभु माण्हुनि खे ख़बर आहे या त पीर पागारो आहे या हुर मूवमेंट आहे, इन खां अलावा ॿी का बि तारीख़ ख़बर न आहे। सो तव्हांजी महिरबानी, तव्हांजी प्रोग्राम रखियो, ऐं कोशिशि कंदुमि त ॿई टई पहलू ते पाण डिस्कस कयूं। सो हाणे पहिरीं हुर मूवमेंट ते या पीर पागारे ते ॻाल्हाइण खां, पागारो आयो किथां, सॼो इहो सिस्टम किथां खां आयो, कीअं हलियो सिस्टम सॼो। हाणे हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो सिंध में आयो अली मकी जे नाले सां। अली मकी जा बुज़ुर्ग आयो सिंध में, उन तबलीग कई, उनजी औलाद मां पोइ सदरुद्दीन शाह लकी, लक वारो, जो सेवन शरीफ़ जे भरिसां आहे, लकियारी सैद। न पर इहे तारीख़ूं असांखे ॿुधाईंदा ईंदव जीअं तव्हांखे ॾिसी बि रिसर्चर सम्झे त हीउ दौरु कहिड़े जो किसो। हा, अली मकी त आयो आहे तमामु पुराणो, सदरुद्दीन शाह लकी बि काफ़ी पुराणो आहे। ऐं मां तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदुमि, सूर्य जो जेको पागारे ख़ानदान जो एक्चुअल जेको बुज़ुर्ग हुयो, उतां खां तारीख़ तव्हां शुरू। ठीकु आहे। सो सदरुद्दीन शाह लकी जी औलाद मां लकियारी सैद थिया, उन लकियारियुनि सदन मां हिकिड़ो ख़ानदान जेको आहे उहो पीर पागारो ख़ानदान आहे। उनजो पहिरियों बुज़ुर्ग जेको हुयो उहो हुयो मोहम्मद राशिद। मोहम्मद राशिद 1700 समथिंग में पैदा थियो हुयो। पोइ उनखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां उनखे फैज़ मिलंदा रहिया। अब्दुल क़ादिर आख़रीन जी जंग वारी जेका बुज़ुर्गनि, उन्हनि खां फैज़ मिलियो। ऐं ॿियो फैज़ जेको आहे मिलियो उहो मोहम्मद हाशिम पिराली वारो बुज़ुर्ग जेको आहे उनखां फैज़ मिलियो। उहो नक्शबंदी तरीक़ो हुयो, क़ादी तरीक़ो हुयो, ॿिन्ही तरीक़नि खां उनखे फैज़ मिलियो हुयो पंहिंजे पीउ जी तरफ़ां। ॿिन्ही तरीक़नि में उनखे, ॿिन्ही स्कूल ऑफ थाट में उनखे मोकिलियो वियो। पर उनजो फैज़ वरितो उहो क़ादरी सिलसिले मां, जेको अब्दुल क़ादिर आख़रीन वारी दरगाह आहे जंग शरीफ़ वारी, उतां खां उन ज़्यादा फैज़ वरितो। उनखां पोइ इहे क़ादरी सिलसिले में अची विया। उन पहिरें बुज़ुर्ग जो नालो हुयो मोहम्मद राशिद। अच्छा, उहो सिंध जो उन्हनि बुज़ुर्ग में शुमारु आहे जंहिं सिंध में इस्लाम जी सभ खां वॾी तबलीग कई। ऐं घणे में घणा मुस्लमान जेके माण्हू थिया हुया, या रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि आई हुई, या उनखां अलावा जेका इंसानी हक़नि जी ॻाल्हि आई हुई, उहा उन बुज़ुर्ग मोहम्मद राशिद इंट्रोड्यूस कराई सिंध में। ऐं तव्हां ॾिसंदो मोहम्मद राशिद जॾहिं पढ़ंदो त अॼु जूं जेके बि दरगाहूं तव्हांखे घणियूं नज़र अचंदियूं सिंध में, त उन मां ज़्यादातर दरगाहूं उहे आहिनि जंहिं उन बुज़ुर्ग मां फैज़ वरितो। उन बुज़ुर्ग जी जॾहिं वफ़ात थी, इहो बुज़ुर्ग खैरपुर जी रियासत जेका हुई उन में रहंदो हुयो। ऐं जो कलोड़नि जो ॻोठु हुयो कच्चे जी साइड खैरपुर में, जेको हाणे जेको पीर ॻोठु आहे इन खां अंदरि दरिया तरफ़ कचो कलड़नि जो ॻोठु हुयो, उते उनजो ॻोठु हूंदो, रिहाइश पज़ीर हूंदी। पर उन बुज़ुर्ग सफ़र कयो,
पूरे सिंध जो कयो, राजस्थान जो कयो, पंजाब जो बि कयो, बलोचिस्तान जो बि तॾहिं कयो, हिंदुस्तान हिकु हिकु हुयो, ईरान जो बि कयो, अफ़गानिस्तान जो, ईरान जो सफ़र कयो। सो उन में हुनजी जेका आहे उन ज़माने जा जेके आलिम मुफ़क्किर हुया उन में हुन तमामु वॾो नालो थी वियो। सो उन बुज़ुर्ग खे शाह ईरान हिकिड़ो झंडो ॾिनो हुयो, छो त जॾहिं सफ़र कंदो हो त माण्हू विच में फुर कंदा न, त झंडो ॾेई छॾियो त भई झंडो तोसां हुजे त माना तोखे माण्हू हथु खे लॻाईंदो, त माना ईरान में अफ़गानिस्तान में सफ़र करण जो आसानी थींदो हुयो, तबलीग करण जे लाइ आसानी थींदी। त हिन पूरे ख़िते में हुन पंहिंजी 63 साल जी ॼमार में तमामु वसी इलाइक़े में सफ़र कयो ऐं दीन जी तबलीग कई, रूल ऑफ लॉ ऐं जेको आहे इंसानी हक़ूक़ जी ॻाल्हि कंदो रहियो। उन में तमामु वॾो नालो थी वियो। उन जी रहलत खां पोइ उन जूं शादियूं हुयूं 4, 18 उन जा फ़र्ज़ंद हुया। 18 उन जा फ़र्ज़ंद हुया त हाणे हुनजी फॉलोइंग वधी वई, हुनजा मुरीद थी विया माण्हू। मुरीद जो कॉन्सेप्ट हाणे त ॿियो आहे, उन ज़माने में मुरीद जो कॉन्सेप्ट ॿियो हुयो, जेके हुनखे रिलीजियसली तौरु या हुनजे फ़िक्र खां माण्हू जेके हुया उहे इंस्पायर थींदा हुया, उहे हुनजे माना फॉलोइंग में अची विया। त हाणे उनजी रिप्लेसमेंट में उनखे केरु हुए गादी ते? 18 मां 4 ॼणा त वॾा हुआ, 4 त वॾा हुया, चइनि ज़ालुनि मां। चइनि ज़ालुनि मां। हाणे ज़्यादातर जेका असराइता जेके हुया उहो 2 पुट हुया, 2 ॼणा जेके उहे असराइता हुया। हाणे जॾहिं 18 पुटनि में हाणे जेका फॉलोइंग हुई उन डिसाइड कयो, अच्छा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, असां अॼु डेमोक्रेसी जी ॻाल्हि था कयूं, हीअ 1818 में जेको पहिरियों पीर पागारो जेको गादी नशीन थियो हुयो उहो हिकिड़े डेमोक्रेटिक प्रोसेस सां थियो हुयो। इहो ईअं कोन्ह थियो त उन बुज़ुर्ग जो औलाद आहे त उहो ई पीर पागारो या पहिरियों वलियत थी वेंदो, न। 2 पुटनि चयईं बाबा मां वॾो आहियां मूंखे ॾियो, ॿिए चयईं मूंखे ॾियो। तॾहिं उनजा जेके फॉलोअर हुया उन्हनि डिसाइड कयो त हाणे असांखे छा करणु खपे। हुननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त बाबा हिकिड़े खे असां ॾियूंसि था पग, जेका पग जेका आहे उन पग जे बारे में वरी स्पिरिचुअल कॉन्सेप्ट आहे, इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पग इमाम अली खां इमाम हुसैन खां थींदी हिते पहुती आहे, त उहो हिकिड़ो स्पिरिचुअल कॉन्टेक्स्ट हुयो। ख़ैर त हिकिड़े खे चई त उनखे पग ॾियूं, ॿिए खे ॾियूं झंडो। झंडो शाइरान ॾिनो त उहो झंडे जो वॾी हिकिड़ो वैल्यू हुई, उन वक़्त जे बादशाह हुनखे ॾिनो हुयो, त ॿिए खे झंडो ॾियूं। त इतां खां 2 हिसा थी विया हिन बुज़ुर्गी जे फॉलोइंग मां। हिकिड़ो जेका पग मिली उहो थी वियो पीर पागारो पग वारो, ॿिए थी वियो झंडे वारो। हाणे झंडे वारा बि राशिदी आहिनि जेके सैदाबाद जे भरिसां वेठा आहिनि, सईदाबाद में साईं वारा जे वेठा आहिनि, इहा वरी गादी आहे, दरगाह आहे हिन जी। सो इहे थी विया झंडे वारा पीर, ऐं जेको पग ते वेठो उहो थी विया पीर पागारा। सो इहो पहिरियों पीर पागारो जेको हुयो उहो हुयो पीर सबूतुल्लाह शाह अवल। हीउ उहो ज़मानो हुयो जॾहिं अंग्रेज़ अची चुका हुया, सिंध में अञा फतह कोन थी हुई, अंग्रेज़ हिंदुस्तान में अची चुका हुया। हितां राजा रंजीत सिंह बि क़ाबिज़ हुयो पंजाब ताईं, ऐं मुस्लमान जूं तहरीकूं अमन शहीदारी जेका इहा तहरीक हली रही हुई, इहो उहो दौरु हुयो। उन ज़माने में पहिरियों पीर पागारो जेको पग ते वेठो त उन नालो थी वियो पीर पागारो, उन नालो हुयो सबूतुल्लाह शाह अवल। उनखे पंहिंजा मुरीद जेके आहिनि उहे तजर धणी चवंदा आहिनि, पंहिंजो टाइटल तख़लुस ॾिनल आहे हिकिड़ो। तजर छो चवंदा आहिनि? तजर इन जे करे त हिकिड़ो त माना कशमाती पर्सनैलिटी हुनजी, ऐं ॿियो हुनजो रीज़न इहो हुयो त जंहिंखे पग मिली न माना ज़्यादातर स्पिरिचुअलिटी होॾां हली वई, त उनखे तजर धणी चवंदा आहिनि। ख़ैर उहो पीर पागारो हलियो 1818 खां 1832 ताईं। इन बिटवीन छा थियो जो अहमद शहीद वारी जेका सिखनि जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली पई उनजे बारे में बि 2 राय आहिनि जमायत जे अंदरि ऐं हिस्टोरियन में। हिकिड़ा चवंदा आहिनि त अहमद शहीद जॾहिं फ़ौज पंहिंजी ठाही पई त उन ज़माने में सिंध में बि आयो हुयो, ऐं इहा ॻाल्हि त वाक़ई हिस्टोरिकल फैक्ट मिलनि था त उहो आयो बि हुयो, 4 रातियूं या 5 रातियूं पीर ॻोठ में रहियो बि हुयो पंहिंजे फैमिली समेत, ऐं आख़िर में पंहिंजी फैमिली ते छॾे वियो इन पीर पागारे वटि, पहिरें पीर पागारे छॾे वियो हुयो। ऐं कुझु दोस्तनि जो ऐं मुफ़क्किरनि जो रायो इहो आहे त कोई तक़रीबन 400 माण्हू पंहिंजा मुरीद जेके आहे सबूतुल्लाह शाह अवल ॾिना हुया, ऐं इन ते मुख़्तलिफ़ माण्हू डिबेट आहे, कोई हतमी राय न आहे त जेके 400 माण्हू ॾिना हुया उहे हुन गॾु विया जेके बालाकोट में शहीद थिया बाद में। ख़ैर इहे 2 मुख़्तलिफ़ आहिनि। उनखां पोइ ॿियो पीर पागारो आयो, उहो हुनजो पुटु हुयो सबूतुल्लाह शाह अवल जो, उहो हुयो अलीगोर शाह। उनजो मशहूरु उहो इन जे करे थियो त उहो हिकिड़ो शाइर बि हुयो गॾु। अच्छा, हा, जंहिंजो असगर साईं जो कलाम जंहिंखे चवंदा आहिनि, तमामु ज़बरदस्त शाइरी कई आहे, फ़ारसी में ऐं सिंधी में कमाल जी शाइरी कई आहे। शाइरी किथे आहे? उहो आहे, हा, उनजो किताब बि असगर साईं जो कलाम जे नाले सां किताब पब्लिश थियल आहे। अच्छा, हा, मूं वटि आहे, मां तव्हांखे कापी शेयर कंदुमि।
असगर संजो तमामु ज़बरदस्त शाइरी न आहे। पर तव्हांखे झल आहे छा इनखे मशहूरु न करण जी? न झल न आहे, उनखे उन ॿिया वरी बाद जा जेके पोस्ट पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट हुया उनमें उहे शयूं माना एतिरियूं उनखे पधिराई न मिली त उनजे करे उनखे मेन स्ट्रीम में न अची पोइ सघियो। पीर अली गोर शाह उहो शाइर हो, हाणे इहो ॿियो थियो। इहो ॿियों पीर पगार हा, उहो बि हलियो आहे तक़रीबन अलीगढ़ शाह 1832 खां 1847 ताईं 15 साल। 15 साल। इन बिटवीन सिंध फतह थी चुकी। 43 सिंध में नेपियर 20 मार्च ते सिंध जे फतह जो ऐलान कयो। 1843 में सिंध जी फतह जो नेपियर ऐलान कयो त उहा सिंध में फतह करे छॾी। इहो सेकंड लास्ट फतह हुई हिंदुस्तान जी। आख़िर में हिंदुस्तान पंजाब फतह थियो। पंजाब फतेह थियो। तो 20 मार्च ते सिंध ऐलान करे छॾियो त मां मूं फतह करे छॾी आहे। अच्छा, इहो टियों पीर पगार हुयो। टियों पीर पगार हुन खां पोइ आहे 47 खां वठी 1890 ताईं, उहो हुयो हिज़्बुल्लाह शाह। 43 साल रहियो। हा, उहो तक़रीबन 43 साल रहियो पीर पगार। उहो 3 पीर पगार आहिनि जंहिं वॾो टाइम गुज़ारियो हुयो। सही, हीउ टियों पीर पगार हुयो जंहिं 1847 खां वठी 1890 ताईं रहियो ऐं हीउ बि शाइर हुयो। अच्छा, हिन बि फ़ारसी ऐं अरबी में कमाल जी शाइरी कई आहे। तव्हां उहो दीवान मिस्किन जो उहो किताबु आयल आहे, उहो शाइरी तव्हां पढ़ंदो न तव्हांखे माना शाइरी जे एंगल मां किथां बि न लॻंदो त हीउ को जीअं असां वटि अॼुकल्ह सोकाल जो पीर जो कॉन्सेप्ट आहे उहो अजीब सम्झो आहे न। हा, ज़ाहिर आहे। त माना तव्हांखे किथां बि न लॻंदो त हीउ पीर आहे, कोई मतिलबु कोई कंज़र्वेटिव माइंड आहे, त माना इहो तव्हांखे बिल्कुलु फील न थींदो। अच्छा, हिन दरगाह जी वरी ॿी मस्तु ॻाल्हि इहा आहे त पीर पगार जेके पीर टाइटल ज़रूर सां गॾु आहे, लेकिन अॼु जे कॉन्टेक्स्ट में जेका पीर डेफिनेशन आहे उहा हिन ते बिल्कुलु फिट नथी थिए। उहा अॻियूं वरी तव्हांखे ॿुधाईंदुमि छो फिट नथी थिए। इहो टियों पीर पगार हुयो। उनखां पोइ चोथों पीर पगार हो अलीगढ़ शाह सानी, माना ॿियो अलीगढ़ अची वियो। उहो 1890 खां वठी 1896 ताईं रहियो, 6 साल। उहो बीमार रहंदो हुयो, हुनजे बैकबोन मसइलो हूंदो। 96 खां वठी जेको पंजो पीर पगार आयो उनजो नालो आहे शाह मर्दान शाह अवल, जेको शाह बाद में पीर पगार सिकंदर शाह जे नाले बि आयो। इहो पंजो पीर पगार हुयो जेको 1896 खां वठी 1921 ताईं रहियो। अच्छा, उन खां पोइ आयो पीर सबतुल्लाह शाह सानी, जंहिंखे सूर्य बादशाह पाण सुञाणंदा आहियूं। छहों पीर पगारो। इहो पीर पगारो आयो 1921 खां वठी 1943 ताईं पीर पगार रहियो। ॼाओ त 1909 में हुयो, लेकिन पीर पगार जो टाइम जेको आहे 1921 में आयो। 22 साल रहियो। इहो 22 साल तक़रीबन 23 साल जेको आहे 22 साल तक़रीबन इहे पीर पगार रहियो। उन खां पोइ 1943 में जॾहिं सूर्य बादशाह खे फ़ाइद ॾिनी वई त पोइ मुंहिंजा पुट जेके आहिनि उहे ॿ पुट सिकंदर शाह ऐं नादिर शाह ॿई हलिया विया, ॿार रखिया हुन पंहिंजे कंट्रोल में, त गादी जेका आहे उहा कंटिन्यूटी न रही। ऐं उनखां पोइ 1952 में पाकिस्तान थियण खां पोइ जॾहिं वापसि जॾहिं इहे ॿई शहद आया त हिकिड़े पीर पुट वॾे पुट खे जेको आहे शाह मर्दान शाह, सिकंदर शाह जो नालो शाह मर्दान शाह आहे, उनखे पीर पगारो बणायो वियो। उहो पीर पगारो 1952 खां वठी 2012 ताईं रहियो। 12 खां पोइ हीउ जेको आहे 8हों पीर पगारो आहे जेको 12 खां वठी हाणे आहे। त हिन पूरे 8 पीर पगारनि में 2 अहिड़ा पीर पगार आहिनि जंहिंजा नाला अलीगढ़ शाह आहिनि, 3 अहिड़ा पीर पगार आहिनि जंहिंजा नाला सिबतुल्लाह शाह आहिनि, बाक़ी ॿिनि जा नाला शाह मर्दान शाह आहिनि ऐं हिकिड़ो हिज़्बुल्लाह शाह। इहे 8 पीर पगार इहो हिन जो ख़ानदान हलियो। अच्छा, हिन ख़ानदान में हिकिड़ो त रहियो कॉन्टेक्स्ट माना इस्लाम जी तबलीग वारो, त हिननि सभिनी पीर पगारनि इस्लाम जी तबलीग कई आहे। ऐं इस्लाम जी तबलीग सां गॾु माना इस्लाम खे जेको अॼु असां चवंदा आहियूं इस्लाम माना सिर्फ़ु इस्लाम, ईअं न आहे। हिननि पूरी दरगाह में तव्हां ख़ानदान में ऐं हिननि जे जेको आहे उन टाइम जो जेको रहियो आहे तबलीग जो तरीक़ेकार, उन में किथे बि फोर्सफुली न रहिया आहिनि। हिन जा मुरीद जेके आहिनि उहे गैर मुरीद बि रहिया आहिनि, हिंदू बि माना तव्हां ज़ोर ज़बरदस्ती मज़हब न, सूफ़ी थाट जो मज़हब रहियो आहे, सेक्युलर मज़हब रहियो आहे। पंहिंजे मज़हब जे कारो में मज़हबी तबलीग कई आहे, ॿिए जो बि एतिराम कयो। सो हिन पूरे प्रोसेस में लकम दीनकुम वलिय दीन, बिल्कुलु तव्हां सही फरमायो। सो हिकिड़ी हिन जी ख़ुशियत इहा आहे। ॿी ख़ुशियत इहा आहे त माना जेको बुज़ुर्ग हुयो उन खां वठी पहिरियों पीर पगार हो, ॿियो ऐं टियों ख़ासि तौर ते पीर पगार आहे, इहे ॿई शाइर मिज़ाज में रहिया आहिनि। शाइर मिज़ाज माण्हू जो मिज़ाज ॿियो हूंदो आहे। ऐं उनखां अलावा वरी जेको आहे हीउ 6हों पीर पगारो जेको सूर्य बादशाह रहियो आहे, इहो त बिल्कुलु डिफरेंट कॉन्टेक्स्ट आहे, उहा ॻाल्हि ई ॿी आहे। वरी 7हों पीर पगारो शाह मर्दान जो कॉन्टेक्स्ट टियों आहे, त उनखे वरी तव्हां पाण ॻाल्हाईंदासीं त उन जेका रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि कई आहे या ख़ासि तौर ते औरतुनि जी हक़नि जी ॻाल्हि कई आहे, औरतुनि जी तइलीम जी ॻाल्हि कई आहे, प्रॉपर्टी में औरतुनि जे शेयर जी ॻाल्हि कई आहे, या नंढे वॾे जी शादी जी जेका ॻाल्हि कई आहे,
उन में बिल्कुलु तव्हांखे सेक्यूलर लॻंदो। लुत्फ़ अली हिकिड़ी साही वठूं, पोइ हाणे असांखे पीर साहिबान जी त ख़बर पइजी वई त पहिरें खां वठी 8 ताईं केरु केरु आया। हुन में शाइर बि हुआ त मजज़ूब हुआ, हुन में वॾा बाग़ी बि हुआ ऐं हिन समाज खे तब्दील कंदड़ ऐं वॾियूं वॾियूं बग़ावतूं कंदड़ बि हुआ। पर उन खां पोइ छा थियो 52 खां पोइ ख़ासि करे हिकिड़े वक़फ़े खां पोइ नाज़रीन असांजो लुत्फ़ अली मंगरे साहब सां ॻाल्हियूं जारी आहिनि। असीं चाहियूं था त सिंध जे माण्हुनि खे या जिते बि ही चैनल सिंधी माण्हू ॾिसनि था सॼी दुनिया में, उन्हनि खे घटि में घटि इहा ख़बर पवणु खपे त ही पीर पागारो, भेज पागारो, ही सॼी हुर मूवमेंट, ही सभु कुझु आहे छा, इन जे बारे में जेका बुनियादी मालूमात आहे उन ॾियण लाइ असांजो ही प्रोग्राम 2 किस्तनि ते हूंदो। असां सां गॾु रहिजो। वॾी महिरबानी।